अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाला उम्मीद है त सब खुश हूंदो। अॼु ॻाल्हि कंदासीं सिंधी अदाकारा नजमा बलोच जे बारे में। नजमा बलोच ड्रामनि में छो नथो अचे, सोशल मीडिया ते हाणे छो नथो अचे, सिंधी ड्रामानि में छो नथो अचे। तव्हां हिनखे सुञाणींदो हूंदो, हिन जो पत्थर दुनिया में जेको नालो हो नसीबान, आचर सां प्यार कंदो हो। जी तो दोस्तों, इन जो अॼु हिन वीडियो में तव्हांखे तफ़सील ॾींदासीं। असांजो हिकिड़ो तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नया आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। छो हे नथो अचे त हिन शादी करे छॾियो आहे। जी हा दोस्तों, हिन जेको आहे हाणे शादी करे छॾियो आहे, हिन जे करे सोशल मीडिया ते नथो अचे, सिंधी ड्रामा बि नथो भरे। 2009 में हिन शादी करे छॾियो आहे। इन जे करे सिंधी ड्रामा या सिंधी टेली फिल्मनि में या कोई भी मीडिया जे जगह ते तव्हांखे नज़र कोन ईंदो। जी हाँ दोस्तों, अॼु जी तफ़सीली आई। उम्मीद आहे ते वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि भाउ खे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो त असांजे वीडियो खे